इते अवां भी अहम खबर शेयर कंदासीं। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़न में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात पई है। मौसम खुशगवार थी वही। शाराए फैसल, मलीर, कायदाबाद, रज़ाकाबाद, मॉडल कॉलोनी ऐं साइट एरिया में बरसात पई है। बल्दिया नाज़माबाद, नॉर्थ नाज़माबाद, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर में वसकारो पयो है। सदर आई चंद्रीगढ़ रोड, नीपा, चौरंगी, हसन स्क्वायर, सौराब गोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई है। मौसम के हवाले से अवां अपडेट ॾेई रहिया आहियूं। कराची के मुख्तलिफ़ इलाइक़न में किथे तेज़ तो किथे हल्की बरसात पई है। मौसम खुशगवार थी वही। अवां अपडेट ॾेई रहिया आहियूं। शाराए फैसल, मलीर, कायदाबाद, रज़ाकाबाद, मॉडल कॉलोनी ऐं साइट एरिया में बरसात थी है। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं कराची के रिपोर्टर आमिर सुपरो खां। जी आमिर, अपडेट कजो मौसम के हवाले से। हाँ जी बिल्कुल, कराची के मुख्तलिफ़ इलाइक़न में तेज़ बरसात जो वसकारो थियो है। मां के ॿुधाईंदो त गुलशन इकबाल उन सां गॾोगॾु जेके सदर जा इलाइक़ा आहिनि ऐं गुलिस्तान जोहर, सोराबोट समेत गुलशन हदीद में तेज़ वसकारो थियो है। बरसात सबब शाराए फैसल से पानी भरिजी वियो है। ईंदड़ वींदड़ गाॾियुनि खे भी ईंदड़ वींदड़ मोटरसाइकिलूं जेके आहिनि उहे भी ख़राब नज़र ईंदे असांखे ॾिसण में अचनि थियूं। मां के ॿुधाईंदो त हफ़्ते हफ़्ते सां बरसात जो सिलसिलो मुख़्तलिफ़ कराची के इलाइक़नि में जारी है। किथे तेज़ किथे जेकी हल्की बरसात उहा जारी है। गुलिस्तान ऐं जोहर वारे इलाइक़े में ऐं कारसाद वारे इलाइक़े में सभ खां वधीक तेज़ बरसात जो वसकारो पियो है। ठीक है, मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।